सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका जे तरफ़ां कराची आर्ट काउंसिल में डिजिटल आदमशुमारी के हवाले से कॉन्फ्रेंस कोठाई वही है। उन मेज़बानी हेठी कॉन्फ्रेंस जारी है, जैमें कौमप्रस्त अगवान समेत जेके सियासी समाजी अगवान आहिनि, लेखक आहिनि, उन्हनि जे तरफ़ां इन डिजिटल आदमशुमारी के हवाले से कॉन्फ्रेंस है उनमें शिरकत कई है। उन हवाले से इन सुजान दुरन खां जो विचार वठंदासीं। अचो तो उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। ॾिसो, असांखे कुछ कंसर्न्स आहिनि। आदम ॻणप प्लानिंग जे लाइ ज़रूरु थिए, सदा थिए, पर 5 सालनि में न थिए, उनजो को फ़ाइदो कोन्हे। प्लानिंग के हवाले सां दुनिया सॼी 10 सालनि ते कराईंदी आहे। हीअ सियासी फरमाइश ते पई थिए। ॿी ॻाल्हि आम इहा आहे त भला जेका बि थिए थी, भला उनजी पोइ प्लानिंग ठीकु करियो। असां पूरी स्टेटिस्टिक्स कढी आहे त ब्लॉक केतिरा आहिनि, गणपकार केतिरा आहिनि, ऐं उन हिसाब सां 10 ॾींहंनि जे अंदरि जेकर सभई घर ॻणिजनि त फ़ी गणपकार खे घर ते टाइम केतिरो थो मिले। तव्हां हैरान थींदा, 10 खां 12 मिंट थो मिले। उन में हिक घर खां ॿिए घर वञण जो पंधु बि शामिल आहे, सॾु करणु बि शामिल आहे, सलाम दुआ बि शामिल आहे, त बाक़ी बचंदा 5-6 मिंट। फार्म एॾो वॾो आहे जो तव्हां पढ़ियल लिखियल जेके शहरनि में रहंदड़ माण्हू आहियो, तव्हां भरे ॾिसो, तव्हांखे मुनो कलाकु लॻी वेंदो। त मुमकिन कोन्हे त 10 खां 12 या 6-8 मिंटनि में फार्म भरिजे। उन सां असांखे ख़दशो इहो आहे त गणपकार छा कंदा, ॿार लाहिण जे लाइ सुभाणे DC साहब पुछंदो, असिस्टेंट कमिश्नर पुछंदो, 2-4 फार्म छॾियो, 2 घर अॻिते हलो, भरे छॾियो। माना इहो हिकिड़ो ख़दशो ज़रूरी न आहे थिए, पर असांखे त इन टाइम में इहे गणपकार पूरी न करे सघंदा। टी हिकिड़ी इंपॉर्टेंट शइ आहे त जेकर तव्हां सुञाणप कार्ड उन सां कनेक्ट नथा करियो त तव्हांजे दर ते केरु अचे, तव्हां 20 भाती लिखाए छॾियो। तव्हां कीअं वेरीफाई कंदो त 20 आहिनि या न आहिनि? उनजो तरीक़ो वाहिद जेकर आहे, फिज़िकल बि चेक नथा करियो, त पोइ तव्हां वटि सुञाणप कार्ड ही हिकिड़ो तरीक़ो आहे। जिस कम जो क्लियर मौक़ुफ़ आहे त हीअ जेका कंहिंजी फरमाइश ते इहा आदमशुमारी थिए थी, उनखे असां कंहिं बि सूरत में करणु कोन ॾींदासीं। छो त हिन में सोचे सम्झे मनसूबे तहत असां अक़लियत में तब्दील कयो पियो वञे। हिन वक़्तु तव्हां ॾिठो हूंदो, उहे इदारा जिन MQM खे हिते ताक़तवर कयो, ऐं उहे इदारा वरी हाणे अफ़गानियन खे हिते आणे असांखे अॻिते कनि था। ऐं तव्हां सिस्टम ॾिसो, जेको 6 महीना खां हिते रहे थो, उहो तव्हां हिते जो आहे शहरी आहे। साईं, हाणे उसूली ॻाल्हि इहा आहे त जेके हिननि कम कया आहिनि, त जंहिंमें न को आइडेंटिटी कार्ड आहे, न को वरी फ़ौज जो को माण्हू आहे, या ॿियो इंतज़ाम जंहिंमें सम्झो वॾा ब्लॉक आहिनि, एन्यूमरेटर्स घटि आहिनि, टाइम तमामु घटि आहे। 3 ॾींहं घर शुमारी, अञा घर जो को निशानियूं कोन लॻो आहे। हिकिड़ो त इहो। ॿियो 10 ॾींहंनि में तव्हां पूरी करणु था चाहियो। बुनियादी तौर ते इन आदमशुमारी खे मुलतवी थियणु घुरिजे, छो त सिंध जा कंहिं लखे माण्हू अञा ॿाहिराणियुनि में वेठा आहिनि, रस्तनि ते जेके बोर्ड में ॾुथड़िजी विया हुआ, त उन्हनि खे सेटल कजे। उनखां पोइ ॿी सूरत में जेकॾहिं करणी बि आहे त पोइ हुकूमत खे, सिंध हुकूमत खे अॻियां वधिणो पवंदो। आदमशुमारी जेका आहे मक़ामी माण्हुनि जी हुअणु खपे। मिसाल जे तौर ते जॾहिं सिंध में थिए थी त ग़ैर मुल्की माण्हू जिन जो तइल्लुक़ जेको ॿियनि मुल्कनि सां आहे, हिंदुस्तान सां आहे, या अफ़गानिस्तान सां आहे, या बंगाल सां, या नेपाल सां, या भूटान सां, किथे ॿाहिरि मुल्क जी आदमशुमारी हिन में काउंट न थिए, अफ़गानी बि न थिए, केर बि न थिए। इन में जेकॾहिं असीं हिसाब किताब कयो त पोइ सिंधियुनि जी आदमशुमारी घटिजी वेंदी, मर्दमशुमारी घटिजी वेंदी, सिंधी अक़लियत में पैदा कया वेंदा। उन हक़ में आहे त बिल्कुलु थियणु खपे, पर बिल्कुलु उन ॻाल्हि जो ख़्यालु रखियो वञे जेको क़ाबिल जो लिखिजे। जेको छाकाणि त ॾिसो मुल्क में केॾी दहशतगर्दी आहे, एॾी वॾी दहशतगर्दी थी आहे। इन करे जेके ग़ैर मुल्की माण्हू हिते परे ॾेई आया आहिनि, दहशतगर्द बची विया आहिनि ॿाहिरि मुल्कनि खां। उन जी रोकथाम लाइ बि ज़रूरी आहे त उन्हनि खे उते ॾिनो आहे। बोर्ड जी काउंटिंग थियणु खपे, बेघर माण्हुनि जी थियणु खपे। उन्हनि एरियानि में जंहिंमें बोर्ड थी आहे त हिनखे ख़बर आहे त केतिरा माण्हू बोर्ड में थिया आहिनि, घर बि ख़बर आहे, घर केतिरा किरिया आहिनि, उन्हनि खे काउंट कयो वञे। पर ख़ुशूसन कराचीअ में सिंधियुनि खे सिंधी जे साम्हूं लिखियो वञे। त 10 सालनि जे बजाए 5 सालनि में आदमशुमारी छो पई थिए? मक़सदु कंहिंजी फरमाइश ते छो? ॿियो शनाख़्ती कार्ड जी शर्त छो ख़तमु कई वई आहे? टियों त जॾहिं ॿोॾि खां पोइ 2 करोड़ सिंधी दरबदरनि पंहिंजे घरनि में, तॾहिं आदमशुमारी छो पई थिए? चोथों त हीउ जेको फॉर्म आहे उन लाइ एतिरो घटि टाइम छो रखियो वियो आहे भरण लाइ? पंजों त एन्यूमरेटर्स इलीगल इमिग्रेंट्स खे अलॻि छो कोन काउंट कंदा, उनजो प्रोविजन छो कोन्हे? उहे छो था काउंट कराइणु चाहिनि इलीगल इमिग्रेंट्स? ग़ैर क़ानूनी तारकीन वतन खे ॻणाइनि था पंहिंजे घर में त जीअं मुफ़्त जो अटो थोरो वधीक मिले। NFC में 2 टे ॾोकड़ मिलनि, उन लाइ सम्झो था त सिंध जी इंटेग्रिटी, सिंध जी वहदत, सिंध जो 1000 सालनि जी मालिकी, उहा चंद वज़ीर उन मां ठठकनि माल खाइनि। उन माल खाइण लाइ पंहिंजे घर में
कॾहिं ईअं तारीख़ में ॿुधो अथव त को पलीजन जो या को राजपरनि जो या कोसन चांडियन ऐं मेहरनि जो घर हुजे, चए त असां हिते अटरो वधीक मिलंदो, तंहिंजे करे 20 पाड़े जा माण्हू अची पंहिंजे घर थो विहारियां त जीअं अटरो वधीक मिले, थोरो मूंखे कणिक वधीक मिले। अदा वो पंहिंजे पाण खे रिपीट करण वारी ॻाल्हि आहे। इहे ख़दशा बार बार हर अख़बार में हर इंटेलेक्चुअल हर पढ़ियलु लिखियलु माण्हू असांखे बार बार ॿुधाया आहिनि। बेसिक ॻाल्हि इहा आहे त सेंसस हर 10 साल थींदो आहे। जल्दी छो पियो थिए? हिकिड़ी धुर खे जेको आहे सो हुयो प्रॉब्लम, ऐं असांजो कंटेंशन, सना जो कंटेंशन इहो आहे त इहो सेंसस हीअं न थियणु खपे, उन सां रुगो कॉम्प्लिकेशन्स क्रिएट थींदियूं। ऐं असांखे ॿियो ख़दशो इहो आहे त सिंध में काफ़ी माण्हू अॼु पंहिंजे घरनि में कोन्हनि, जेको आहे सो माण्हू ॿोॾ जे करे दरबदर आहिनि। इहो टाइम सही कोन्हे सेंसस लाइ, रुगो कॉम्प्लिकेशन इन सां क्रिएट थींदियूं। ऐं आई थिंक दिस सेंसस शुड बी पोस्टपोन्ड। ऐं डिजिटल आदमशुमारी करण जो मक़सदु मूंखे थो महसूसु थिए त हिन में का मैनिपुलेशन थींदी जेका सिंध ऐं सिंधी माण्हुनि जे ख़िलाफ़ु नज़र पई अचे, जंहिं ते सिंध हुकूमत खे ऐं सिंध जे नुमाइंदनि खे घणो तवजो ॾियणु खपे। ऐं शनाख़्त कार्ड जेकॾहिं आदमशुमारी नागुज़ीर आहे हिन वक़्त में पे त थियणु खपे, जो बोर्ड सतायल माण्हू ॾाढा घर ई आबाद कोन थिया आहिनि, पंहिंजनि जॻहियुनि ते वेठा कोन्हनि, घर ॾठल आहिनि, उहे कीअं अॻियां वेंदा। जीअं थियणी ज़रूरी आहे त घटि में घटि शनाख़्ती कार्ड खां सवाइ जेकॾहिं आदमशुमारी थींदी त सिंधियो माण्हू क़बूल कोन कंदो। डिजिटल आदमशुमारी जेका थिए पई उहा असीं इनखे सम्झूं था सिंध दुश्मन मनसूबो आहे। डिजिटल आदमशुमारी जे ज़रिए हिते लखे माण्हू ॿिया बि जेके सिंध ते अची आबाद थींदा, शनाख़्ती कार्ड जो शर्त ख़तमु करे आदमशुमारी जे नाले में जेका हिननि वेसागती कई आहे सिंधी माण्हुनि सां, बेईमानी कई आहे सिंधी माण्हुनि सां, हिकिड़ी धुर जी फरमाइश आहे। उन फरमाइश जे तहत जेको आहे सही आदमशुमारी थिए पई। आइनी आदमशुमारी जेका 90 ॾींहंनि जी इलेक्शन लाइ उन्हनि वटि बजट न आहे, डिजिटल आदमशुमारी लाइ हुननि बजट आहे। हीअ सभु ढोंग आहे। हीअ सिंध खे अॻु में ई तिलवान करे छॾियो आहे, सिंध खे अॻु में विकिणी छॾियो आहे। बाक़ी रही सही कचर जेका कसर आहे उहा डिजिटल आदमशुमारी जे नाले में हीअ कब्ज़ा खोर था थियनि सिंध ते। सिंध खे हिकिड़ो ग़ैर मुल्की कानूनी बनाइनि था।